अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन।
वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अल्लाह रब्बुल इज्जत जुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद मां हिकड़ी आयत सगोरी अवां बुजुर्गन जे आॾो मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में तव्हां जी ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू खां दुआ है शाल रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालहू हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां पहिरियों तव्हां जे आॾो तिलावत कयल आयत सगोरी जी माना अर्ज़ कंदुसि, उन खां बाद में उन जे तफ़सीर ऐं मसाइल जे बारे में तव्हां जे आॾो चंद मारूज़ात पेश कबा। अल्लाह साईं हिन प्यारी दरबार जे सदके तव्हां असांजी हाज़री क़बूल फरमाए। मोहब्बत सां, ज़ौक़ ऐं शौक़ सां ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हां खे आयत सगोरी जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो। ईमान वारन सां अल्लाह साईं जो खिताब आहे। ईमान छा है? इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुन बिल क़ल्बे। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था त ईमान ज़बान जे इक़रार
ऐं उन इक़रार जी दिल में तस्दीक जो नालो ईमान आ। ज़ुबान सां चइजे, उन ज़ुबान वारी ॻाल्हि जी दिल में तस्दीक भी कजे, यानी दिल ऐं ज़ुबान गॾु हुजनि त ईमान आ। पर जेकॾहिं ज़ुबान ते हिकिड़ी आ ऐं दिल में ॿी ॻाल्हि आहे त उहो ईमान नाहे, उन जो नालो निफ़ाक़ आ, मुनाफ़िक़त आ। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू निफ़ाक़ खां बचाए। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, मां ॿुधायो त ईमान इक़रार ऐं दिल जे तस्दीक जो नालो आ। छाजो इक़रार, छाजी तस्दीक, इहो बि ॿुध। इक़रार छाजो कजे ऐं तस्दीक छाजी कजे, पोइ उन जो नालो थो रखिजे ईमान। उहा कहिड़ो इक़रार आ ऐं उहो कहिड़ी तस्दीक आहे जंहिंखे अल्लाह ताला ऐं अल्लाह जे रसूल ईमान सॼो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आ त बाना जॾहिं तोखे मुसलमान बनायो वेंदो आ त तूं ईमान आणींदो आ, चवंदो आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। ये 7 शयूं आहिनि जंहिंजे मथां तोखे ईमान आणणो आहे। गैर मुस्लिम हूंदे त इन्हनि सां मञण सां मुसलमान थी पवंदे, मोमिन थी पवंदे। ऐं उहे कहिड़ियूं शयूं मञियूं आहिनि जंहिंखे ज़ुबान सां बि चवणो आहे ऐं उन जी दिल में बि तस्दीक करणी आहे। अल्लाह ताला जे हबीब असांखे ॿुधायो आहे त चओ आमनतु बिल्लाह, असांजो अल्लाह ते ईमान आहे। व मलाइकतिही, अल्लाह जे मलाइकनि ते ईमान आ। व कुतुबिही, अल्लाह जे किताबनि ते असांजो ईमान आ। व रुसुलिही, ऐं अल्लाह जे प्यारनि रसूलनि जे मथां असांजो ईमान आ। वल यौमिल आखिर, क़यामत जे ॾिहाड़े जे मथां असांजो ईमान आ। वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला, चङाई हुजे या मठाई हुजे, उन सब जे लाइ अक़ीदो रखणो आहे त न चङाई ऐं मठाईअ जो हक़ीक़ी मालिक मुंहिंजो अल्लाह आ। वल बास बादल मौत, ऐं इन ॻाल्हि जे मथां बि तोखे ईमान आणणो आहे त मूंखे हिन दुनिया खे छॾे मरी करे क़ब्र में वञणो आहे ऐं क़ब्र में वञण खां बाद में वरी क़यामत जे ॾिहाड़े उथणो आहे। इहो बि जेकॾहिं तुंहिंजो ईमान आहे त उन खां बाद में तोखे मोमिन चइबो आहे। हाणे तव्हां गौर फरमायो त अल्लाह पाक जल जलालहू व मन वालू जे ज़ात बाबरकात ईमान जे लाइ केतिरियूं शयूं मुक़रर फरमायूं आहिनि। ईमान मामूली शइ नाहे। मोमिन जो वॾे खां वॾो सरमायो ईमान आ। जेकॾहिं मोमिन जो ईमान सलामत आ त पोइ हर शइ हुन वटि आ। पर जे हुन वटि हर शइ आहे ऐं ईमान कोन्हेसि को त ईअं सम्झो हुन वटि का शइ कान्हे का। ईमान इन शयुनि जे मथां ईमान आणणो आहे ऐं मुंहिंजा दोस्त ज़ुबान सां बि त दिल सां बि। पर मुंहिंजा दोस्त ईमान जो सिलसिलो इन जाइ ते ख़त्म कोन थो थिए। कुर्बान वञा मदीने वारे मीर तां। बुखारी शरीफ में हदीस आ, रसूलुल्लाह फरमाइनि था त 70 खन, 70 हिकु न ॿ न, सरकार फरमाइनि था 70 खन, 70 जेतिरा ईमान जा हिस्सा आहिनि जन खे गॾिबो तॾहिं वञी ईमान ठहंदो। तस्बीह में दाणा घणा ॻाल्हायो, पर के तस्बीहूं 33 बि थींदा आहिनि, 50 जूं बि थियनि थियूं, पर मुकमिल तस्बीह आहे 100 दाणनि जी।
सजी तस्बीह उनके हिकड़े के 33 चइबो, हिकड़े के 25 चइबो, हिकड़े के अधड़ियो चइबो, हिकड़ी सजी तस्बीह चइबी। महबूबन करीम ने फरमायो आ 70 जुज़ा हन, 70 उन्हीं 70 जुज़न के गडबो तॾहिं वञी ईमान मुकम्मिल थींदो। मां त तव्हां खे हाणे रुगो ॿुधाया हन 7, बाक़ी 63 त अञा ॿिया पिया हन। मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं तव्हां खे अर्ज़ कयां त जीअं तव्हां असांखे ख़बर पइजी वञे त ईमान कहिड़ी शइ आहे ऐं उहो मज़बूत करणो आहे, उनखे मुजादो त सलामत रखणो आहे। जंहिंजो ईमान सलामत आहे तंहिंजा बेड़ा ई पार। महबूब करीम पंहिंजे उम्मत खे दुआ सेखारी, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना ईमानन कामिला। महबूब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था, ओ मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद करीम पंहिंजे मिठड़ी ज़ुबान सां अवां खे दुआ सेखारियां थो। अवां रब्बुल आलमीन जी दरबार में दुआ कंदा कयो, या अल्लाह असांखे कामिल ईमान नसीब फरमा। माण्हू घुरंदा आहिनि, साईं मौलवी साहब दुआ घुर पुट चमे, आओ पुट पोइ भली वॾो थी पादराणे। ईमान जी दुआ घुर, पुट रब ॾींदो, धीअ रब ॾींदो, खीर ॾींदो, वक़्त बाग ॾींदो। पर मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक खां अहिड़ी शइ घुर, रब करीम जी ज़ात बाबरकात जे हबीब असांखे सेखारियो त रब्बुल आलमीन खे चवंदा कयो, अर्ज़ कंदा कयो, या अल्लाह असांखे कामिल ईमान नसीब फरमा। मोमिन जो फर्ज़ आहे हमेशा हमेशा जॾहिं मुंहिंजा दोस्तो दुआ घुरे, भली ॿियूं दुआऊं भी घुरे, ख़ुदा मनो कान कई आहे घुरणो रब्बुल आलमीन खे आ खाए, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाईंदो आहे, सभु कुझु भली घुर पर ईमान जी दुआ भी घुर। रब्बना, अल्लाह अल्लाह कुरान थो चवे, रब्बना अतमिम लना, या अल्लाह असांजे ईमान खे तमाम फरमा, ईमान खे मुकम्मिल फरमा, असांजे ईमान खे सलामत फरमा। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, जंहिं शख्स जो ईमान कामिल थियो तंहिंजा बेड़ा ई पार थिया। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकड़े दफ़े सहाबा किराम खे फरमायो, सहाबियो क्यों लब्बैक या रसूल अल्लाह, ईमान जी माना तव्हां खे अचे थी? क़िबला असांखे सेखार, ईमान कहिड़ी शइ जो नालो आहे? पाण फरमाइनि था, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युमिनु अहदुकुम, अव्हां मां को भी ऐसी तई मोमिन नाहे। केसी तई सही ऐसी तई मोमिन न सदाए, कॾहिं सदाए? हत्ता अकून अहब्ब इलैहि, महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाओ मोमिन तॾहिं सदा जॾहिं जो मां मोहम्मद करीम तोखे सभ कंहिं खां वधीक प्यारो हुजां। छाकां? मिन वालिदिही, अब्बे खां, वलदिही, न्याणियुनि बच्चनि पुटनि खां, व नफ्सिही, पंहिंजे जान खां, वन्नास अजमईन, ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक तुंहिंजो प्यार हुजे तमाम मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात सां हुजे। जेसी ताईं तूं में इहे शयूं न हूंदियूं तेसी ताईं तूं मोमिन कोन आ। इन हदीस पाक मां साबित थियो त मोमिन चइबो ई उनखे आ जेको मिठड़े महबूब मोहम्मद करीम सां मोहब्बत करे।
हाणे ईमान बि तव्हां सम्झो ऐं ईमान जी अलामत बि तव्हां सम्झी विया त ईमान चइबो आहे इक़रारुम बिल लिसान तस्दीकुन बिल क़ल्ब बिखे इहा ईमान जी मुंहिंजा दोस्त तारीफ़ आहे। ऐं ॿिए नंबर में वरी ईमान जी सिफ़त वसा कहिड़ी आहे वस्फ़ कहिड़ी आहे उहा ईमान जी वस्फ़ यानी निशानी कहिड़ी आहे ईमान जी वरी निशानी ही आहे जो अल्लाह जो हबीब हुनखे हर शइ खां पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो। अल्लाह से ख़ैर करे इंसान पीउ माउ सां बि प्यार कंदो आहे औलाद सां बि प्यार कंदो आहे माल मिल्क सां बि प्यार कंदो आहे पर जॾहिं इंसान जे सिर ते ईंदी आहे त चवंदो आहे त अबो बि भली वञे अमड़ बि भली वञे बचा बि भली वञनि माल बि वञे पर मुंहिंजी जान बचे। जान सभिनी खां वधीक प्यारी आहे। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां तव्हांजी ख़िदमत गिरामी में अर्ज़ कयां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मोमिना तूं एसी ताईं मोमिन नहीं जेसी ताईं हर हिक शइ खां अलावा पंहिंजे जान खां बि वधीक मां मुहम्मद करीम सां प्यार कजां। कीअं जान चवई थी त मानी खा पानी पी पर मदीने जो मीर तो चवई त रमज़ान जो महीनो आ मानी न खा पानी न पी त मोमिन जो फर्ज हुआ त जान जो चवण न करे मदीने वारे मीर मुहम्मद करीम जो चवण करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तोखे निंड प्यारी आ नफ्स चवई तो त बिस्तरे ते सुम आराम कर पर मदीने जो मीर फरमाए तो अगे न सुम सोमणी जी नमाज पढ़ी पो निंड कर। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमावई तो सुबह जी आज़ान अचे जान सुतो पियो आ नफ्स चवई तो निंड कर पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ही अल्लाह जो हबीब चवे तो मिठड़ी निंड खे फिटाए थधे पाणीअ सां वज़ू करे अल्लाह जे घर में अची मां रब्बुल आलमीन जे आॾो सर सजूद कर रब्बुल आलमीन जे हबीब जो चवण कर होॾो नफ्स चवे तो निंड कर। ईमान इन जो नालो आ जो नफ्स खे छॾे अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो चवण क़बूल फरमा। नफ्स चवई तो त ॾाढ़ी कूड़ा पर मदीने जो मीर चवई तो त ॾाढ़ी रखा। हाणे मुंहिंजा मिठड़ा भाउ जे तो में ईमान आ ऐं नफ्स खां वधीक नबी करीम खे प्यारो तो करी। नफ्स चवई त पाकी घुमाए मुस्तफा फरमावई कसु शवार बवा फुल्लहा हिन मुछुन खे कटाए छॾियो ॾाढ़नि खे वधायो मां मुहम्मद करीम जे सुन्नत ते हलो त मुंहिंजा दोस्तो मोमिन इन खे चइबो आहे जो नफ्स खे लत हणी छॾे मुहम्मद मीर जो चवण क़बूल फरमाए। अकुल बोली जान है सबसे प्यारी जान है पर इश्क बोला यार पर कुर्बान है। इंसान खे न कुल चवंदो आ इंसान खे मुंहिंजा दोस्तो जान चवंदी आ इंसान खे पंहिंजो नफ्स चवंदो आ त हे नफ़्सानी ख्वाहिशूं पूरियूं कर पर मुंहिंजा दोस्तो इश्क ऐं मुहब्बत वारे खे इश्क ऐं मुहब्बत चवंदो आ त हर शइ कुर्बान कर पर मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जो चवण मञ। मुंहिंजा अदा मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ असां ईमान जी लज़्ज़त लधी कान्हे का अगर ईमान जी लज़्ज़त लभी पवे हा रब्बुल आलमीन जो कसम असां हर शइ खां वधीक मदीने वारे मीर खां प्यार कयूं हा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा वञो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हिकिड़ो मिसाल ॾींदा न त कंहिं जत जो उठ वियो हो विञाइजी दुआ पियो करे या अल्लाह उठ लभाए त 10 उठ ॾियां। छा पियो चवे हिकिड़ो उठ विञाइजी मौला इहो लभी पे त 10 उठ ॾेई छॾिया खैरात करे छॾिया।
एकड़ो को मुंह जहिड़ो मिलुसि चई बणा तो को जत जत ई जत आ हिकड़े उठ जे पुठियां 10 उठ चई अदा तोखे लधीअ जी लज़त जी ख़बर ई कान्हे का जेका शइ गुम थी वेंदी आहे विञाइजी वेंदी आहे नफ़्स तड़पंदो आहे जान तड़पंदी आहे तलाश ऐं तमन्ना हूंदी आहे इहा शइ मिली पवे पोइ शइ त टके जी हूंदी आहे आने पैसे जी हूंदी आहे पर जंहिंमहिल लभी पवंदी आहे उन लभण जी लज़त जी तोखे ख़बर कान्हे का मूंखे बि उठ जे विञाइजण जो एतिरो भउ कोन्हे जेतिरो लभण जी लज़त जे मथां हिकु उठ छा मां त 100 उठ बि कुर्बान करे छॾियां मुंहिंजा सोहणा ईमान जो कसम आहे उन जत वीचारे ॻाल्हि जत की ज़बान में कई आहे त तोखे लधीअ शइ जी लज़त जी ख़बर कान्हे का पर मां तोखे चवंदोसां त असां मुस्लमाननि खे मुस्तफ़ा ते ईमान आणण जी अञा लज़त मिली कान्हे अगर सोहणे नबी करीम सां ईमान आणण वारी लज़त जो पतो पइजी वञई त मां थो चवां बच्चा सिर घर नफ़सानी ख्वाहिशूं सभई जकर कुर्बान करे छॾी ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणी असांखे नबी करीम अलैहिस्सलाम जे इश्क ऐं मोहब्बत वारी अञा लज़त ई कान मिली आहे जन खे लज़त मिली तन खां पुछ अल्लाह जे क़ुरान खां चओ सुभान अल्लाह कुरान पढ़ा बा रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात कुरान पाक में उन्हनि जी तारीफ़ थो करे अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअम्वालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून रब्बुल आलमीन जल जलालहु अमन वालू शाद फरमायो अल्लज़ीना आमनू जन ईमान मुझे हबीब ते आंदो व हाजरू ऐं मुझे महबूब सां गॾु हिजरतूं कयाऊं व जाहदू ऐं नबी पाक अलैहिस्सलाम सां गॾु अल्लाह जे राह में जिहाद कयूं बे अमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल बि सुहिणे नबी तां कुर्बान कयूं ऐं पंहिंजा सिर बि सुहिणे नबी तां कुर्बान कयूं रब तो फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह अवां के इन्हनि जे दर्जे जी ख़बर कान्हे का मां अल्लाह खां पुछो इन्हनि जो दर्जो मूं रब्बुल आलमीन वटि तमामु वॾो आहे व उलाइका हुमुल मुफ़्लिहू व उलाइका हुमुल फाइज़ून रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो इहे ई कामयाब हन इन्हनि खे ई मां रब करीम कामयाबी जो सर्टिफिकेट अदा फरमायो आहे हाणे अल्लाह पाक जे क़ुरान पाक असांखे ॿुधाए छॾियो त जन नबी पाक जे मथां सिर कुर्बान कया बच्चा कुर्बान कया जिहाद कयूं अल्लाह जे राह में सिर ॾिनऊं नबी करीम जे करे मिटियूं माइटियूं छिनी छॾियूं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते हलिया खुदा पाक जो कसम इन्हनि खे मुस्तफ़ा जे मोहब्बत जी लज़त मिली ॿियनि खे मिली कान हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे मां महबूब जी हदीस पढ़ी आहे मसइलो ॿुधो अॻु में मसइलो ही आहे त जेकॾहिं जुमे जे ख़ुतबे जी बांग अचे हिकिड़ी पहिरीं बांग पोइ सुन्नतूं पढ़ी हाणे ख़ुतबे जे लाइ पेशमाम उथियो इहा आहे आज़ान सानी ॿी आज़ान इन्ही ॿी आज़ान अचण खां पोइ न हेॾे वाझाइणो आहे न ॻाल्हाइणो आहे न नफ़िल पढ़णो आहे न सुन्नत पढ़णी आहे
ख़ामोश जीअं निमाज़ में वेहणो आहे तीअं वेही रहणो आहे। असांजे ॿाहिराड़नि में ॾिठो तसे त पहिरें ख़ुतबे भेरी चुप कयो वेठा हूंदा, पोइ जंहिंजी न सुन्नत रहिजी वई हूंदी ॿियो ख़ुतबो शुरू थींदो त तकड़ में उथी बि सुन्नत पढ़ंदो आहे। ग़लति आहे इहो। ॿई ख़ुतबा ॿुधणु वाजिब आहिनि। उन्हनि ख़ुतबनि खे ज़रूर ॿुधिजे ऐं उन ख़ुतबनि ॿुधण जे टाइम ते बि पेश इमाम जे तरफ़ मुंहुं करे यानी काबे ॾे मुंहुं करे वेहजे। बहितर आहे त ईअं वेहजे जीअं निमाज़ में वेहबो आहे। पर जे लाचार आहे, उज़ुर आहे, घणे ताईं नथो वेही सघे त पोइ पलथ मारे वेहे, पर हुनखे वरी बि वेहणो काबे ॾे मुंहुं करे या पेश इमाम ॾे मुंहुं करे वेहणो। इहो आहे मसइलो। कॾहिं कॾहिं ख़ुतबे में इहा आयत बि अची वेंदी आहे, इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जंहिंजो मतिलब इहो आहे त अल्लाह ऐं उन जा मलाइक सोणे नबी ते सलात पढ़नि था ऐं ईमान वारो अवां बि नबी करीम जे मथां सलात ऐं सलाम पढ़ो। इहो अल्लाह जो हुकुम आहे। पर ख़ुतबे में जेकॾहिं इहा आयत अचे त ख़ुतबे जे टाइम ते बि दिल में सलात पढ़णी आहे, ज़ुबान सां पढ़णी न आहे। छो त ख़ुतबे जो हुकुम ऐं निमाज़ जो हुकुम साॻियो आहे। जे निमाज़ में ख़ामोश थी बीहणो आहे, जेकॾहिं पेशमाम अलहमद खां पोइ निमाज़ जे अंदरि इहा आयत पढ़े इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, त तव्हां निमाज़ में सलात कोन पढ़ंदा हो, चुप करे इमाम जे पुठियां बीठा हूंदा हो। त ख़ुतबे में बि उन्ही टाइम ते इहा सलात वारी आयत अचे त दिल में भली पढ़ो, बाक़ी ज़ुबान तव्हांजी चप तव्हांजा न चुरनि, ख़ामोश थी वेही रहो। इहो आहे मसइलो त ख़ुतबे में वेही रहणो आहे, ख़ामोश करणो आहे। समझियो अलाए न बाबा? हाणे अॻिते हलो। हिकिड़े ॾिहाड़े इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे नमाज़ जे वास्ते मिंबर शरीफ जे मथां चढ़िया। चओ सुभान अल्लाह। कहिड़ो मिंबर जंहिंजे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि था मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह। हबीब फरमाइनि था हिन पासे मुंहिंजो मिंबर आहे, हिन पासे मुंहिंजो घर आहे, यानी उतरे पासे नबी करी असांजे हिसाब सां, पर उन सरज़मीन ते उभरंदे पासे नबी करीम अलैहिस्सलाम जो घर आहे, त वरी उलहंदे पासे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मिंबर आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह। मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर ते विच ते जेका ज़मीन आहे सा मुस्तफ़ा फरमाइनि था जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे, जंहिंखे चइबो आहे रियाज़ुल जन्नह। अल्लाह पाक तो असांखे मदीनो ॾेखारे। छा चइबो आहे उनखे? रियाज़ुल। ॾाढो चो छा चइबो आहे? रियाज़ुल। जेकॾहिं महबूब फरमाइनि था को मुंहिंजो उम्मती उते रियाज़ुल जन्नत में 2 रकातूं नफ़िल पढ़े ऐं नफ़िल पढ़ी कसम खणे। कहिड़ो? त मूंखे कसम आहे मां जन्नत में निमाज़ पढ़ी आहे। नबी साईं फरमाइनि था इहो सचो आहे। नमाज त पढ़ियई मदीने में, नमाज त पढ़ियई मस्जिद नबवी में, नमाज पढ़ियई रियाज़ुल जन्नत में, पर उन्हीं जे लाइ नमाज पढ़ण वारो कसम ते चवे त मां जन्नत में पढ़ी आहे। इहो सचो आहे। छो सचो आहे? त मुस्तफ़ा फरमाइनि था आहे हे मुंहिंजो मदीनो, पर इहो टुकड़ो अल्लाह ताला मूंखे जन्नत मां ॾिनो आहे। उन्हीं निशानी कहिड़ी आहे? हेॾां मिंबर, हेॾां रोज़ो। इन मिंबर ऐं रोज़े जे विच ते इहो रियाज़ुल जन्नह। पाण वरी वधी फरमाइनि था मिंबरी अलल हौज़।
सुभान अल्लाह। हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो त मुझे घर ऐं मुझे मिंबर जे विच ते रियाज़ुल जन्नता, पर जेको मुंहिंजो मिंबर वा उहो हौज़ कौसर जे मथां रखियल आ। मालूम थियो त हौज़ कौसर भी मदीने में, त मुझे महबूब जे सदके जन्नत भी मदीने में। हौज़ कौसर में, जन्नत भी मदीने में। हाणे हबीब करीम मिंबर ते चढ़िया। मिंबर ते छा जे लाइ चढ़िया? जुम्मे जे खुतबे जे लाइ त जुम्मो पढ़ाया, खुतबो ॾियां। हीअं जो हबीब मिंबर ते वेठा त सहाबी ॿ टे मस्जिद में बीठा पंहिंजे ख्याल सां। को जाइ जी तलाश में हो, को नफल पढ़ण जे इरादे सां बीठो हो, पर बीठा। हबीब जो मिंबर ते आयो, हीअं जो नबी पाक जी नज़र पई त जेके बीठा हा तन बीठलन खे नबी पाक फरमायो वेही रहो। छा फरमायूं? वेही रहो। मस्जिद में जेके बीठा हा तन खे नबी करीम फरमायो वेही रहो। हिकिड़ो ॿियो सहाबी आ जेको घरां नमाज़ ते हलंदो मस्जिद नबवी ॾे पियो अचे। जीअं जो ॿाहिरां दरवाज़े जे आयो आ, अञा मस्जिद में दाख़िल कोन थियो आ, जुती लाहे ॿाहिरां अंदर पियो अचे। हबीबन जो फरमायो त वेही रहो। इहो आवाज़ उन जे कन ते भी पहुतो, जेके मस्जिद वारा हा उहे भी वेही रहिया, ऐं जेको दग मां सहाबी आयो पे उहो भी उते वेही रहियो। दग में वेही रहियो। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे ॾिठो पे। हबीबन जो ॾिठो त मुंहिंजे चवण जे करे वेही रहो जे चवण जे करे ॿाहिरि वेही रहियो आ। अल्लाह जे हबीब उनखे नालो वठी सरगो फलाणा लब्बैक या रसूल अल्लाह, हेॾे आ, उथी आयो। पाण फरमाइनि था मां तोखे त कोन चयो हो त वेही रहो, मां त अंदरनि खे चयो हो त वेही रहो। तूं त अञा ॿाहिरि आए पे, तूं छो दग ते वेही रहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुखे ईमान प्यारो आ। या रसूल अल्लाह मुखे ईमान प्यारो आ। पाण फरमाइनि था कीअं? चई क़िबला अल्लाह जो रसूल चवे वेही रहो, ऐं मुंहिंजा कन ॿुधनि, ऐं उन कननि ॿुधण खां पोइ हिकिड़ी विख हलां हा त काफ़र थी वञा हा। नबी चवे वेही रहो, ऐं मां वरी हलां, मां त काफ़र थी वञा हा। इन जे करे या रसूल अल्लाह अवां अलाए कंहिंखे चयो वेही रहो, पर मुंहिंजे कननि ते आवाज़ पहुतो त वेही रहो, त मां बि चयो त मूंखे ईमान प्यारो आ। मुस्तफ़ा जे चवण ते दग में ई वेही थो रहां। हबीबन करीमन फरमास तोखे आफरीन हुजे, तोखे शाबास हुजे, तूं सच सोचो आ। वाकई अल्लाह जे रसूल जो फरमान मञण ईमान जी निशानी आ। जेको अल्लाह जे रसूल जो फरमान नथो मञे उहो ईमान जी निशानी खां ॿाहिरि आ। दुआ कर मुसलमान तव्हां असांखे अल्लाह ताला हबीबन करीमन जा हुक्म ऐं फरमान मञण जी तौफीक नसीब फरमाए। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात कुरान करीम में बे अंदर शाद फरमाइंदो आ, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जे मुहबत खे ॻोल्हियो था, रब जे रज़ामंदे खे ॻोल्हियो था, अवां जी मर्ज़ी आहे त अल्लाह असां ते राज़ी थिए। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मूंखे अल्लाह चयो आहे त मां तव्हांखे ॿुधायां, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, मां मुहम्मद करीम जी ताबेदारी कयो त रब तव्हां सां प्यार कंदो। रुगो प्यार कोन कंदो, व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जेकॾहिं तव्हांजा केतिरा भी गुनाह हूंदा
त अल्लाह पाक नबी करीम जी इताअत ऐं फर्मा बरदारी जे करे तव्हांजा गुनाह भी माफ़ फरमाए छॾींदो। मुझा दोस्तों अदीजो सब कुछ महबूब जी फर्मा बरदारी में आ, सब कुछ नबी करीम जे गुलामी में आ। मुझा दोस्तों अदीजो जो कुछ भी मिलंदो असां के हबीबन जे मोहब्बत जे सदके मिलंदो, नबी करीम जे गुलामी जे सदके मिलंदो। ईमान आ तभी मुस्तफा जे मोहब्बत जो नालो आ, जे इस्लाम आ तभी नबी करीम जे मोहब्बत जो नालो आ। मुझा दोस्त असुल उसूल मुसलमान जे ला सरकार जी इताअत ऐं फर्मा बरदारी आ। जन नबी करीम जी दामन वरती तंजा बेड़ाई पार थी आ। दुआ कर खुदा तो असा के मुस्तफा जो सच्चो आशिक ऐं गुलाम बनाए। दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ आ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। बी कुरान पाक जी आयत वरी तव्हां खे ॿुधायां। अल्लाह ताला फरमाइंदो आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर। अल्लाह ताला फरमाए तो ऐ इंसानो बेशक तव्हां जे लाइ नबी करीम जी जिंदगी हिकिड़ो बेहतरीन नमूनो आहे। तू दर्जी के चवे बाबा हिन खमीस जे नमूने जहिड़ी मूंखे खमीस ठाहे ॾे, हो ॾिसंदो सम्झंदो बाहूं कीअं आहिनि, गलो कीअं आहे, हर शइ ॾिसी तोखे उन नमूने मुताबिक़ खमीस ठाहे ॾींदो। लोहार खे चवंदे बाबा मूंखे हेड़ी कुहाड़ी ठाहे ॾे, कुंभार खे चवंदे मूंखे हेड़े नमूने जो दिलो ठाहे ॾे। इनखे चइबो आहे मॉडल नमूनो। मुंहिंजा दोस्त रब करीम जी ज़ात फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। ओ मोमिन तोखे पंहिंजी जिंदगी ठाहिणी आ त ॾिस मुंहिंजे महबूब ॾे, कहंदे ॾिस मुझे हबीब दे निहार। नबी करीम जे जिंदगी के पांजे ला मिशअल राह बनाए, नबी करीम जे जिंदगी के पांजे वास्ते तरीक़ेकार बनाए। जिए नबी करीम करे तीए कर, जिए नबी करीम चवे तीए कर। मुझा दोस्तों अजीजो तवा सबनी के खबर आ त नमाज फर्ज अल्लाह जो आ। कंहिंजो फर्ज आ? जोर सां चओ। पढ़ंदा आहियो? अल्लाह नसीब नमाज पढ़ो सोना, पक्का पक्का नमाजी थी पो। नमाजी थींदो तो बेड़ा ही पार। हुजूर फरमाइंदा हम नमाजी जंहिंजी दुनिया में नमाज असा महब्बत आ, जॾहिं कब्र जे अंदर वींदो मलाइक पुछा करण ईंदा मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका। तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो। हुजूर फरमाइनि था नमाज़ीअ खे नमाज जी आदत हूंदी आहे त कब्र में बि उनखे उन टाइम ते नमाज जो टाइम मालूम थींदो। मलाइक चवंदा रब कहिड़ो थी, मलाइकनि खे चवंदो यार 2 मिंट छॾियो त मां नमाज पढ़ां। मलाक चवंदा नबी कहिड़ो थी, चवंदो 2 मिंट छॾियो त मां नमाज पढ़ां। मलाक चवंदा दीन कहिड़ो थी, चवंदो 2-3 मिंट छॾियो त मां नमाज पढ़ां। मलाक हैरान थी वेंदा हे कहिड़े क़िस्म जो बानो आ। असां पुछूं था रब जे बारे में, नबीअ जे बारे में, दीन जे बारे में, पर ही हर सुवाल जे जवाब में चवे थो छॾियो त मां नमाज पढ़ां। हिन खे काॾे कयूं? रब्बुल आलमीन जी दरबार में मलाक अर्ज़ कंदा या अल्लाह हेड़े किस्म जो बानो आ। असां जेका ॻाल्हि पुछूं था चवे थो छॾियो त मां नमाज पढ़ां। या इलाहुल आलमीन इन जे बारे में तुंहिंजो छा फरमान आ? रब चवंदो मलाइको जंहिंखे कब्र में भी मुंहिंजी नमाज याद आ तंहिंखां क़यामत ताईं पुछाणो माफ़ आ। जेको कब्र में नमाज नमाज थो करे कब्र ताईं कंदी वई अबाणा अबाणा। मुजादा जेके मरण घड़ीअ ताईं नमाज जे लाइ कब्र जे लाइ अंदर भी नमाज जी गणती आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो हबीब फरमाए थो तो उन्हीं जे मथो रब करीम क़यामत में सुस्ती न कयो। अल्लाह ताला कुरान करीम में हिकड़ी ॻाल्हि ज़रूर चई आ
व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल खाशिईन। कावड़ तो कोन कंदो न। ॾिसो कंहिंखे न चइबो अदा भाऊ फलाणा रेस कमरदीन खान जीदा अदा असांखे सुभाणे 5 जोड़नि जी वांगार खपे। हाज़िर बाबा हारी अची वेंदा जोड़ा अची वेंदा। अदा साईं हाकिम शाह जी साईं साईं सुभाणे को सारनि जो लाभ कराइणो आहे 10 को हमराह खपनि। हाज़िर साईं 10 जा 20। साईं मौली अहमदुल्ला साहब कमत जी वाढी कराइणी आहे 50 मुड़स खपे। हाज़िर बाबा साईं मौली अब्दुल रहीम असांखे बाबा सुभाणे खाती बाटी जे लाइ हमराह खपनि से खोड़ ॾुखिया ॾुखिया कम कंदासीं पर तव्हां खणी तजुर्बो कयो। कंहिंखे चयो यार उथी हल त निमाज़ पढ़ूं पोइ बहाना कनि कपिड़ा ख़राब कपिड़ा ख़राब कपिड़ा ख़राब कोन्हनि नियत ख़राब। मुंहिंजा दोस्तो मोमिन हुजे मुसलमान हुजे ऐं सोहणे नबी ते कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जो कपिड़ो छो ख़राब हुजे? कपिड़ो त टिलू मल जो ख़राब हुजे प्रभु मल जो ख़राब हुजे आसू मल जो ख़राब हुजे मोमिन मुहम्मदीअ जो कपिड़ो छो ख़राब हुजे? सदाईं थो मुसलमान आही मदीने जे मीर वारे जो उम्मती अल्लाह के हिकु मञीदो आं सोने नबी के आखिरी नबी मञीदो आं क़ुरान ते तुंहिंजो ईमान आ कलमो मुसलमान वारो भरींदो आं। नालो थी नजमुद्दीन नालो थी मुंहिंजा दोस्त शमसुद्दीन नालो तुंहिंजो आहे अल्लाह जो बानो अब्दुर रहमान। ऐं वरी कम कहिड़ा जेका ख़राब आहे हाइफ़ मुसलमान तुंहिंजे हालत खुदा जो कसम आहे असां पंहिंजी भींग पाण कई आहे। मां सॼे मुल्क में हलां थो ओ हेॾो पेशावर हेॾो समुंड हेॾो बलोचिस्तान त हेॾो थर हर ॻोठ में हर शहर में हर तालके में हर ज़िले में हर वाहण में हर जाइ ते वञूं था। ही जेको वक़्तु अॼुकल्ह जो हले थो सभु को मुंहुं मथे थो पिटे पाणी कोन्हे पाणी कोन्हे पाणी कोन्हे पाणी काॾे वियो? खुदा जो कसम आहे सिमूं डंढूं जंहिं जाइ ते मच्छ मरंदा हुआ जंहिं जाइ ते पाणी पाणी हो पर जे ज़मीन खोटींदे हे त 15 फुटनि ते मिठो पाणी निकिरी पवंदो हो। अॼु अल्लाह पाक जी ज़ात ॾमिरजी पई आहे जो दरिया सुकी वियो। छा सबब आहे? कुरान पाक फरमाए तो इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। अॼु खां 1400 साल अॻु अल्लाह जे कुरान इरशाद फरमायो आहे इन अस्बह माउकुम गौरन ओ इंसानो जेकॾहिं मां रब करीम जी ज़ात बाबरकात इहो तव्हां जो ज़मीन वारो पाणी चूहाए छॾियां ख़ुश्क करे छॾियां ख़त्म करे छॾियां फमन यातीकुम बिमाइन मईन त तव्हांखे मिठो पाणी केरु आणे ॾींदो? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हक़ीक़त में पाणी जो मालिक मुंहिंजो अल्लाह कंहिंजे हथ में पाणी आहे ज़ोर सां चओ कंहिंजे हथ में आहे उहो ॾमिरजी पियो आहे उहो नाराज़ थी पियो आहे। मुंहिंजा दोस्तो असांजे अमलनि जी शामत आहे जो अॼु होटल आबाद आहिनि मस्जिदूं गैर आबाद आहिनि। मुंहिंजा दोस्तो सैनी माउनि ते रश लॻी पई आहे मदरसनि में बचनि पढ़ाइण लाइ को तयारु कोन्हे को हाई स्कूलनि में दाख़िला कान थी मिले फीहूं भरे भरे थकिजी पिया आहियूं ट्यूशन जा पैसा ॾेई ॾेई थकिजी पिया आहियूं ग्रेजुएशन थी वई आहे ग्रेजुएट थी वियो पर नौकरी कान थी मिले।
पर बच्चन के कुरान करीम जी तालीम ॼाणण जे लाइ तैयार कोन आहियूं। मूंखे इन अल्लाह जे घर जो कसम आ, खुदा पाक जो कसम आ, को बि सुठो आलिम दीन आ त बेरोज़गार आहे ई कोन को। एतिरियूं जायूं हल जो असां मस्जिदुनि में मुंहिंजा दोस्त माण्हू भरे भरे, मदरसनि में माण्हू भरे भरे थकिजी पिया हूं। माण्हुनि जी घुर लॻी पई आहे, आलिम ॾियो आलिम ॾियो आलिम ॾियो, ॾेई नथा पूरा पियूं पिया। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असांखे इहा ॻाल्हि वणे कान थी। पोइ अदा पाणी न सुकंदो त ॿियो छा कंदो। अल्लाह तआला खे राज़ी कयूं, जंहिंजे हथ में पाणी आहे सो पाणी ॾींदो। मस्जिदूं आबाद कयो, नमाज़ूं पढ़ो, ख़ुदा जे ख़ौफ़ खां मुंहिंजा दोस्त हराम खां पाण खे बचायो। ॾिसो त कीअं रब जी ज़ात रहमत जा अंछर थो करे। दरूद मुझे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो सलात मुझे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जी हदीस आहे हिकिड़ी, कुर्बान वञा मदीने जे मीर तां। सभई जो सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे उम्मत में ज़िना ज़्यादा थींदी त मुस्तफ़ा फरमाए थो त ॾुकार थींदो। छा थींदो? ॾुकार थींदो। ज़िना वधंदी त ॾुकार थींदो। सरकार फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में शराब पीअण माण्हू घणो पीअंदा त उन जे करे वरी बेबरकती थींदी। बेबरकती माना लख ईंदा पर पूरी कान थींदी, खरार ईंदा पर पूरी कान थींदी, हजार ईंदा पर पूरी कान थींदी। इहा बेबरकती जी निशानी आहे। नबी करीम फरमाइनि था शराब खाना खराब उम्मुल खबाइसा, सभिनी खबीसतुल खबाइसन जो ऐं बुराइनि ऐं बेहयाइन जी जड़ आहे। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था 3 नंबर ते मुंहिंजे उम्मत में व्याज खोरी वधंदी। जॾहिं व्याज वधंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे उम्मत में ओचता मौत घणा कंदो। वेठे वेठे माण्हू मरी वियो। अड़े कल त चङो भलो हो, छा चो बाबा दिल जो दौरो पइजी वियो, वेठे वेठे मरी वियो। या नबी करीम जी ज़ात फरमाइनि था ओचते मौत सां गॾु हादसा थींदा। हीअं जो हण जो खणी धक थियो, हिकिड़े ई धक में वेगन खे धक लॻो 30 मुड़स चट, बस खे धक लॻो 50 माण्हू चट। इहो छा आहे? अल्लाह पाक जो हबीब अॼु खां 1400 साल अॻे ॿुधायो त उम्मत में शराब, उम्मत में ज़िना, उम्मत में व्याज खोरी, इहे बुरायूं थींदियूं। ऐं नबी पाक फरमाइनि था उम्मत मुंहिंजीअ में निमाज़ घटि थी वेंदी। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॾाढो माण्हू सजदो थोरो कंदा। मां रब करीम जी ज़ात बाबरकात ॾमिर जी आसमान तां रहमतुनि जो नुज़ूल बंदि करे छॾींदो आहियां। ही जेके न असां वटि पाणी घणो हूंदो हो, इहो ख़बर अथव त किथां ईंदो हो? हकीकत में पानी मोकलण वारो आहे अल्लाह। केर आदा? पर असबाब हन, असबाब। पंहिंजो दरिया ऐं ॿिया दरिया जिथां अचनि था मथां मानसर ढंढ मां, मथे हिमालय जबल आहे, उन्ही जबलनि ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सदाई बर्फ पियो मोकिलींदो आहे। उहा बर्फ जबल थी वई आहे। जबल परे खां ॾिसो त जबल आहे, पर जबल जो हिकिड़ो हेतिरो पत्थर बि कोन्हे, सभु बर्फ आहे। पोइ मौसम ते 12 महीने 6 महीने 3 महीने जॾहिं ख़ुदा जी मर्ज़ी पवंदी आहे, उन्ही जबलनि जे मथां अल्लाह सी बारिश वसाईंदो आहे। पोइ उते उस त आहे कान जो गर्मी ते बर्फ ॻरे, छो त 24 कलाक डिसंबर जहिड़ी सर्दी आहे उते हर महीने में। हाणे उते उहा गर्मी उस त आहे कान जो पघिरजे,
पोइ अल्लाह पाक पंहिंजो कानून कंदो आहे, उते मींहुं वसाईंदो आहे। मींहुं वसंदो आहे, पोइ जबलनि तां मींहुं तिरकंदो आहे, बर्फ़ ॻरंदी आहे, उहा ॻरी हेठि डंडुनि में ईंदी आहे, पोइ डंडूं वरी दरिया में ईंदियूं आहिनि, पोइ तव्हां असां वटि पाणी थींदो आहे जो 12 महीना अल्लाह जे फज़ल सां फसल पिया पचाईंदा आहियूं। पंहिंजो जरब मथे हूंदा आहिनि, आबादी बि सुठी थींदी आहे, मिठो पाणी पियो रब ॾींदो आहे। हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात उन जाइ ते जाथे बर्फ़ा 5 साल मींहुं वसाइण बंदि करे छॾियो। फुड़ी न पई आहे हिकिड़ी। हे जेको थोरो घणो पाणी हो सो डंडुनि में गॾु थियल हो, जेको थोरो थोरो थी तोॾे असांजे अचे थो, या डेमनि में गॾु थियल हो थो अचे पियो। उन जाइ तां पाणीअ जो कतरो बि कोन थो अचे। छो नथो अचे? जो अल्लाह ताला रहमत जी बारिश बंदि करे छॾी आहे। नबी करीम फरमायो, जॾहिं मुल्क में ज़िना, मुल्क में शराब, मुल्क में व्याजखोरी ऐं बेनमाज़ी माण्हू वधी वेंदा, अल्लाह ताला आसमान जा रहमत जा दरवाज़ा बंदि कंदो आहे, यानी बारिशूं वसाइण छॾे ॾींदो आहे। पोइ उन जो नतीजो करंदो आहे जो पाणी जे फुड़े फुड़े ला पा सघंदा हो। तंहिंजे करे मुंहिंजा अदड़ा मुस्लमान भाउ, अवां ई असांजो फर्ज़ आहे त ख़ुदा पाक खे ॿाॾायूं, रोई रिझायूं, रब्बुल आलमीन खे परचायूं। ऐं रब वरी अहिड़ो महिरबान आहे, रब चवंदो आहे, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, तू माण्हुनि खे चई ॿुधाए त ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो। ॿाॾाइण तव्हांजो कमु आहे, तौबा थियणु, ताइब थियणु तव्हांजो कमु आहे। रब थो फरमाए, माफ़ करणु मुंहिंजो कमु आहे। अचो त सही, ईंदे ई न, पोइ तोखे छो बख़्शा। मुंहिंजा दा भिटाई सा चए थो, पाए पांद गिचीअ में, सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह कर। पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन, अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजन, पोतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। अल्लाह तुझे साईं ते सलाद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ॻाल्हि पे कयमि नमाज़ जी, अब छा जी पे ॻाल्हि कयमि? ॾाढे जो छा जी? कंहिंजो फर्ज़ आहे अलहम्द खां वठी वन्नास ताईं 3 पारनि में नमाज जी तरतीब कान्हे। समझो था लाइन? तरतीब माना पाण नमाज पढ़ंदा आहियूं न, मुंहुं काॾे काबे ॾे, कननि ते हथ, पोइ वरी ॿधंदा आहियूं, पोइ सुभानक अल्लाह पढ़ंदा आहियूं, पोइ वरी अलहम्द पढ़ंदा आहियूं, वरी सूरत मिलाईंदा आहियूं, वरी रुकू कंदा आहियूं, रुकूअ में मुंहिंजा दोस्त ढूंढड़ा थी बीहंदा आहियूं, वरी उथंदा आहियूं, वरी सजदे में वेंदा आहियूं, रुकूअ में सुभान रब्बियल अज़ीम पढ़ंदा आहियूं, सजदे में सुभान रब्बियल आला पढ़ंदा आहियूं, वेहण वारे टाइम ते वरी अतहियात पढ़ंदा आहियूं, अतहियात खां बाद में हुज़ूर ते दुरूद पढ़ंदा आहियूं, उन खां बाद दुआऊं घुरंदा आहियूं, वरी मुंहिंजा अदा कंध फेराए जाॾे काॾे ओलह ओभर या सॼे या खॿे मिड़ास मिसाल तौरु जाथे हुजो मुंहुं फेराए तव्हां नमाज़ खे पूरो कंदा आहियो। हाणे इहे सभई तरीक़ा नमाज जी तरतीब चइबा आहिनि। अलहम्द खां वन्नास ताईं क़ुरान में हा तरतीब आहे ई कान। अल्लाह ताला फरमायो, अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। नमाज पढ़ो मता मुशरिक थियो, यानी नमाज न पढ़ंदो त मुशरिकन मां थी पवंदो। नमाज ज़रूरी आहे, रब्बुल आलमीन नमाज जो हुकुम कयो आहे, पर तरतीब कान ॾसी आहे। या अल्लाह नमाज तुंहिंजी कीअं पढ़ूं?
अल्लाह ताला फरमाए तो नमाज मुझिया तरतीब मुझे मदीने वारे मीर जिया नमाज मां अल्लाह जी चो सुभान अल्लाह हुक्म कह जो चो अल्लाह जो सुभान अल्लाह